तन जो दरिया। छा पियो चए सावण? छा वरी छा पियो? शादी तारीख़ रखी इहा हली ॿाहिरि सलाह कंदासीं त माट करे वेही। चइबो त इहा ॻाल्हि आहे। जाड़े जादू का तो ॿिनि ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे। इएं? जी साईं, हाणे जेको तव्हांजो फ़ैसिलो। बानू तो अॼु जादू खां मिठल जो मोबाइल नंबर वठी अचो। त मां मिठल खां पुछां त हुनजो छा रायो आहे। शादी तो करणु चाहे या हिननि जा हिते इहे हवाला आहिनि। तव्हां छा था सम्झो त मूंखे मिठल जो नंबर ॾींदा? बानू बेगम जे कॾहिं सच में मिठल शादी करे थो न त जाड़े वारा पंहिंजो पाण खे साफ़ करण लाइ तोखे मिठल जो नंबर ज़रूर ॾींदा। पर जेकॾहिं मिठल खे का ख़बर ई न आहे, सॼो ड्रामो हिननि रचायो आहे न, त पोइ हू तोखे मिठल जो नंबर कोन ॾींदा। बानू बेगम उते ई उन्हनि जे कूड़ ऐं सच जी ख़बर पइजी वेंदी। बस तव्हां अदा ॾे न्यापो करे उनखां मिठल जो नंबर छो नथा घुराए वठो? हा हा, मां बि जाड़े खे न्यापो कंदुसि ऐं उनखां नंबर वठंदुसि, पर बानू बेगम तुम वञी जादू वटां थी अचो, ख़बर पइजी वेंदी। साईं, उन्हनि सां मुंहिंजी जॻह नाहे। हू वरी मूंखे बेवकूफ़ बणाए वापस कंदा। तव्हां ई अदा ॾे न्यापो करियो, ॿियो हाल अहवाल बि वठोसि ऐं मिठल जो नंबर बि वठोसि। ठीकु आहे, मां जाड़े खे ॾिसां थो बानू बेगम, पर ॿुध, तूं इन माई सियाणी खे कुझु पैसा खाराए उनखां समूरी सची कराइण जी कोशिश कर, हक़ीक़त पुछण जी कोशिश कर। छो त इहा माई सियाणी जादू जी सलाह में आहे। शी माई सियाणी खे तो 2 रुपया वधीक ॾिना न त हूअ जादू जी बजाए तुंहिंजी थी वेंदी बानू बेगम। ठीकु आहे साईं, मां सियाणीअ खां औंत वठां थी ऐं तव्हां अदा खां हाल अहवाल वठो त जीअं मुंहिंजो इहो ख़ौफ़ ख़तम थिए। अती नज़ीरा, मूंखे माफ़ करे छॾिजे। मुंहिंजो अहिड़ो को बि इरादो कोन हो जंहिंसां तुंहिंजी दिलि ॾुखी। मां पंहिंजा होश इन करे विञाए वेठसि, जेकॾहिं ईअं न कयां हा न त इहो मुंहुं सावण तोखे कुटींदो रहे हा। जेकॾहिं तूं ईअं वेचारी थींदीअ न त सॼी उमिरि तुंहिंजी ईअं गुज़रंदई। जेकॾहिं तूं हिम्मत कंदीअ न त इहो सावण मुंहुं तुंहिंजे मथां कॾहिं बि हथु न खणंदो। धोती तुझे के छा थी सेखारी? ॿुध मुंहिंजी ॻाल्हि अॻा सावण, मां तुंहिंजो लिहाज़ थी कयां, या नज़ीरा थी तोखां टिजे, मां कोन थी टिजे। मां अहिड़ो सॼे ॻोठ में पुछड़ो कंदीसि न जो यादि रखंदे। तोखे त ख़बर आहे न, मां हा सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। तोसां ॻाल्हाइण पंहिंजी ॾाढ़ी पटाणे बराबरि। पाण खे वॾो मुतबर था सम्झनि, औरत ते हथ खणंदा पुरुष माण्हू थी कर वञनि। तूं मुंहिंजे करे पंहिंजी बेइज़ती कराइण लाइ हिते छो पई अचे नानी सियाणी? नज़ीरा, जेकॾहिं तूं पंहिंजो पाण खे त ॾुखियो थी सम्झी न त तुंहिंजे लाइ मुंहिंजे घर जा दरवाज़ा हमेशह जे लाइ खुलियल आहिनि ऐं मां त चवां थी तूं हींअर ई हल मुंहिंजे घर, हली उते सुकून सां रह। न नानी सियाणी न, मां पंहिंजो ई घर छॾे काॾे बि न हलंदसि। अलाह सां हिननि खे ईमान ॾींदो त मुंहिंजी इज़त ज़रूर करे। मां हाणे इहो तूं बि दिलि मां ख़्यालु कढी छॾ त को हे माण्हू तुंहिंजी हाणे इज़त कंदा। उहो हूंदो आलम खान जंहिंजे लिहाज़ कंदा हा, कोन कंदई हाणे लिहाज़। इज़त थिए या न थिए, पर मां ही घर कोन छॾींदसि। तुंहिंजी मर्ज़ी आहे, बाक़ी जेको मुंहिंजो हाल आहे सो हाज़ुर आहे। जेकॾहिं सुभाणे अची त बि मुंहिंजी अखियुनि ते, जे हींअर हली त बि मुंहिंजी अखियुनि ते। चङो, मां हाणे हलाई। मारे ॾेठ अतीअ के वञी झुकायोसीं। हेड़े जाड़ा तुझूं ये जदवलूं। बस कर हाणे, खुश न थी, जाड़ा खुश न थी, अञा बि भव समझ। बानो बेगम वरी ॿी का ट्रिक सोची अथई या? हाणी उन्हे जी का बि हा ट्रिक शिक न हलंदी, उन जूं हाणी वायूं बताल थियल अथई। इहो तूं थो चई न, मूंखे त इहा दिलि सां दुआ लॻे ई कान थी त किरोड़नि जी मिल्कियत कुंज वारी अची तुंहिंजी तिरीअ ते रखंदा, कॾहिं बि न। जेकॾहिं ईअं हुजे हा न, तिन छोरी खे पढ़ाए पंहिंजे घर में कोन विहारंदा। जादो मां मञा थो त पैसा कढण ॾाढा ॾुखिया आहिनि, ॾाढा ॾुखिया। भला हिननि पैसनि जे ख़ातिर पंहिंजी न्याणीअ जो घर बर्बाद कंदी छा?
उन जो घर बर्बाद किथे तो थे या मिठल को असा जे चवण ते बी शादी तो करे छा। अरे यार तोखे मुखे खबर आ ना यो सजो ड्रामो पर हुनन के त पक थी वई आ त मिठल बी शादी तो करे। जे ये बानो अकबर असा जा शर्त मञन था त ठीक आ, न त इने पंजे पुट के मां पाण राज़ी कंदस। आई दिस जाए वेठो जडा छोरे के परणाए पहा जिन छोरी जे सामू आंदम न पाण इन छोरी जी जिंदगी तबाह थी विंदी। जादो जादो अञा दिए के वधी के ये मथे उछल ॾियणी पवंदी ऐं जेकॾहिं 2 ॾींहं बि असां सब्र कयो न त हुन खे पूरी पूरी पक थी वेंदी त इहो सॼो ड्रामो हाड़ी अधी थी वई आहे वाइड़ी। ॾिस जाए वेठी ये मुंहिंजी ॾाढ़ी आहे जाड़े खान जी ॾाढ़ी आहे उहा पांचो ई कंदी ठीक हुई डेरी। ये कुछ पैसा आते खर्चला रखी छल। 100 ॾींहं न हेतिरा पैसा भला मां काॾे कंदसि। केॾां वरी केॾां कंदीअ, घर लाइ कुझु राशन वठी छॾिजे। वरी बि तुंहिंजी महिरबानी जीजा, अलाह सी गंज ॾींदी। माई सियाणी तूं मूंखे जादो जो औंत कढी दे। सच में हू मिठल जी शादी था कराइनि या असांखे बेवकूफ़ पिया बणाइनि। बानो बेगम मां पंहिंजी पूरी पूरी कोशिश कंदसि त इन जादो खां औंत कढां, पर ख़बर अथई न जादो जिन्ना जिन पंहिंजो औंत एतिरो को तकड़ो ॾींदी छा। बस जीजा क़िस्मत जेकॾहिं जादो सां गॾु शहर वञा हा त सभु अछा कारा चिट्टा करे आणे ॾिए हा। सही थी चवां जीजा, पर तो उन्हनि खे रोके विधो। मूं न करे कूंज खे रोकियो त सच में अगरि मिठल जो रिश्तो तो थिए ऐं छोकिरीअ मथां पोती था विझी अचनि त पोइ त कूंज लाइ मसइलो पैदा थी वञे। बानो बेगम जेतिरो मूंखे अंदाज़ो आहे न त इहा जादो तोखे बेवकूफ़ी बणाए, बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। जेकॾहिं सच में मिठल जी फोन जादो ॾे अचे हा त छा थी सम्झी त इहा जादो मुड़े हा तुंहिंजे चवण सां को मुड़ी वेहे हा छा? न असल में जेकॾहिं जादो खे पेरनि में ज़ंजीर विझी ताला हणंदा न तॾहिं बि कोन मुड़े हा, ज़ोरी भॼी वञे हा ये ज़ंजीर बि छिलाए। आहीं त माई सियाणी तूं बि पंहिंजी जाइ ते सची, पर मूंखे पक्की ख़बर आणे ॾे जादो खां मूं 2 ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे ऐं इन्हनि 2 ॾींहंनि में तूं मूंखे जेका बि सची रिपोर्ट आहिनि उहा आणे ॾे ऐं पोइ मां तोखे एतिरा पैसा ॾींदसि जंहिंजो तूं अंदाज़ो बि नथी लॻाए सघीं। हा बानो बेगम तूं फिक्र ई न कर, मां वञी हींअर ई थी जादो जो पासो वठां ऐं अछा कर सभु ॿुधी पुछांसि। तूं फिक्र ई न कर, उहो जादो जिन आहे न त मां बि सियाणी आहे, सियाणी विझंदी आहे माण्हुनि जे रधे पके में पाणी। बाबा गुलू घर जो वॾो न आहे जो तूं गुलू सां ॻाल्हाए मोटी आयो आहीं, तोखे सुल्तान सां ॻाल्हाइण घुरिजे हा। पुट गुलू खे इहो चयमि त औंत कढी ॾे। छा जो औंत बाबा, रिश्ते जो ॻाल्हायल आहे, सदोर जे मथां पोती बि पियल आहे। बाक़ी वठणी आहे शादीअ जी तारीख़। तूं अॼु वञ अजय नज़ीरा खे साण करे अॼु शादी जी तारीख़ वठी आ। पुट मां वञण लाइ तयार आहियां, पर उहो वेड़े ढगे वांगुरु मुंहुं सुॼाई वेठी आहे। पुछीस त हलंदी बाबा, छो न हलंदी? राणी सां बि मिली ईंदी। मां कान वेंदसि, मां हुन घर में पैर बि कान रखंदसि। तव्हां इहो सोचो कीअं त मां पंहिंजे मुड़ुस जे कातिल जे घर में पैर रखंदसि? ॿुधी पुट छा थी चए, हाणे हिनखे बंदूक हणजे या न? तो खण बंदूक, केरु रोकियो अथई? आलम खे त माराए छॾी, मूंखे बि बंदूक हणी कढ। हितां जे कानून खां त तव्हां बची वेंदो, पर ख़ुदा जे कानून खां तव्हां कॾहिं बि नथा बची सघो। उतां तव्हांखे केरु बचाईंदो? भाॼाई तूं ग़लति बि समझी, तूं भली असांखे भले साईं जे मथां हथ रखराए। सोटरे खून असां नाहे कयो। कहिड़ो फ़र्क़ु थो पए त खून तव्हां कयो आहे या सुल्तान वारनि? पर तव्हां खाओ त हिकिड़ी थालीअ में था न। पोइ ॿई भाङे भाई वार त बणिजी वियो न। तव्हांजी केर त मरी चुकी आहे, पोइ तव्हां मुंहिंजे मुड़ुस जो पलांद हुननि खां छा वठंदो? तव्हां ॿई बेपिता बणिजी चुका आहियो। अॼु मां हिनखे न छॾींदुसि, अॼु मां हिन जो मणको भञंदुसि ई भई। न छॾींदोमांसि अॼु। न बाबा न, छॾ मूंखे, छॾ। मां चवां थो चुप कर। हलियो आहे मूंखे मारण।
कहीं जो कहीं साचा, कहीं जो कहीं साचा, ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया किए कयां छा कयां जो हिननि जे खाधे में ज़हर मिलाया, पर ही तो मुखे रद बचाव में हथी न थी विझण ॾियनि। हाणे त मल्हार सां ॻाल्हायूं, हुन जी दिलि खटियां, पोइ मूंखे ताड़े या हिननि सभिनी खे खाधे में ज़हर। जॾहिं ही सभु मुंहिंजे साम्हूं तड़पंदा ऐं मरंदा, तॾहिं अदा जे खून जो बदिलो पूरो थींदो। हा हा, हाणे मूंखे ईअं ई करणो पवंदो, ईअं ई करणो पवंदो। मूंसां ॻाल्हाए, मां मञा थो त मूं तो मथां ज़ुल्म कया आहे। उन वक़्तु मुंहिंजी अखियुनि जे मथां इंतकाम जी कारी पटी ॿधल हुई। हाणे त तुंहिंजो इंतकाम पूरो थी वियो न। चाची, मूं कुझु सम्झियो कोन। कुझु बि न। तूं भला मूंखां एॾो खफ़ा छो आहीं? मूंखे खफ़ा करण वारा बि तव्हां ई आहियो। पर हाणे न थींदो राणी। ही ॾिस, मूं तुंहिंजे लाइ छा आंदो आहे, पर तरस मां तोखे पंहिंजे हथनि सां खाराईंदुसि। ही हथ त मुंहिंजे भाउ जे खून सां रंगियल आहिनि। राणी, अचे खा। राणी, छा पई सोची? खा न। मुंहिंजी दिलि चयो मां तुंहिंजे लाइ वठी आहियां। परे थी मूंखां, परे थी मूंखां, मां चवां थी। छा थियो राणी? छा थियो? जेकॾहिं तोखे हीअ शइ पसंदि नाहे न, त मां तुंहिंजे लाइ ॿी शइ वठी ईंदुसि। राणी, तूं सिर्फ़ मूंसां प्यार सां ॻाल्हाईंदी कर। तूं मूंखे जीअं चवंदीअ न, मां तीअं कंदुसि। सावण असां ज़बान करे छॾी आहे, फिरंदासीं कोन। असां पंहिंजी भेण खे हिकु मुड़ुसु ॾिनो, ॿियो कोन ॾींदासीं। सुल्तान, असांखे तव्हांजी ज़बान ते पूरो भरोसो आहे त तव्हां फिरंदव कोन। सुल्तान, न्याणी खे घर में विहारण जो वक़्तु न आहे। जेतिरो जल्दी थी सघेव न्याणी जो ॿार लायो, इहो बहितर आहे। इहा ॻाल्हि मां सम्झां थो सावण, पर असांजे घर जो माहौल बिगड़ियल आहे। तव्हां वारी छोरी राणी सॼो ॾींहुं घर में बूथ सुजाई वेठी आहे, ऐं मां नथो चाहियां या ॻोठ जूं ॿियूं मायूं अचनि ऐं हिन जो मुंहुं सुजल हुजे। ॻोठ वारा छा सम्झंदा? चवंदा ईअं त छोरी खे ॾींहुं राति मारनि था। छा राणी अञा घर न आहे कयो? न चाचा, मल्हार भला मल्हार तो ने मथां हथ कोन थो खणे न। चाचा, असांजो भाउ मल्हार हाणे घणो बदिलजी वियो। हाणे हुन मथां हथ खणण त छा, पर हुनखे घर जो कमु करण बि कोन थो ॾे। हुनखे पंहिंजे हथनि सां मानी जा गिरह भञी वेठो थो खाराए। हुन खां पोइ बि अञा छोरी जो दिमाग़ ख़राब आहे। असां पाण खे साफ़ छो सम्झूं सावण? इन में छोकिरी जो ॾोह न आहे। हुन मथां मल्हार घणो ज़ुल्म कयो, इन करे हू मल्हार खां ॾिनल आहे। ऐं अलाह कंदो त हू हिक ॿिए खे सम्झी वठंदा। इहो त अलाह कंदो त हिक ॿिए खे जल्दी सम्झी वठंदा। पर असांखे इहो ॿुधायो त असां करे आसूं। बस कुछ ॾींहंनि में असांजे घर जो माहौल जीअं बहितर थींदो, मां तोॾे पाण न्यापो कंदुसि। पोइ अची अदी खे वनवा में विहारे वञो। असांखे बि अदी जो वतन लाहिणो आहे। ठीकु आहे सुल्तान, मूंखे तव्हांजी तयारी जो इंतज़ारु। तोखे मां जेको बि कमु चवां थो, किड़ी कन खां ॿुधी बे मां कढी थी छॾे। छो? जेकॾहिं तूं चाहीं थी त असां ॿिन्ही में मोहबत ईअं ई क़ाइमु हुजे,
ऐं असां ॿिन्ही जे विच में नफ़रत जनम न वठी त पोइ तोखे मुंहिंजो चयो वठिणो पवंदो। तू अजायो नाराज़ पियो थी गुराम। तू जीअं तो चई मां तीअं त कंदी आहियां। जेकॾहिं तूं मुंहिंजे चवण ते हली आंदो सच पुछींदे मां तो मां कॾहिं बि खफ़ा न थियां। अच्छा तो तू ॿुधाए मूं तुंहिंजो कहिड़ो चवण नाहे कयो? दुआ अॻ में जेको बि थियो न उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ, दरगुज़र कर उन्हनि ॻाल्हियुनि खे। बस तूं मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए चाचा ऐं चाचीअ खे सिफारिश करे अलॻि घर वठी थी या वापसि अधी ॾांहुं हलां? तुंहिंजी भेण जे दर ते मां कोन हलंदसि। न हलंदी त पोइ तूं चओ न पंहिंजे पीउ खे त अलॻि घर वठी ॾेई, बाक़ी हिन घर में मां बि कोन रहंदोमांइ। हिते तोखे कहिड़ी तकलीफ़ आ? इन तकलीफ़ खे तूं कोन सम्झंदी। बस सिर्फ़ तूं मूंखे इहो ॿुधाए त हितां सामान खणी होॾे हलंदी या न? ठीकु आ, मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिश कंदसि त बाबा जानी ऐं अम्मा खे राज़ी कयां। इहा ॻाल्हि त मां तोखे घटि में घटि 10 दफ़ा चई चुको आहियां, पर तूं त हिन महिल ताईं हिकिड़ो दफ़ो पंहिंजे पीउ खे कोन चयो आहे। बस तो अॼु मां तोखे आख़िरी दफ़ो थो चवां, 2-3 ॾींहनि में तूं मूंखे वर्दी ॾे, न त अधीअर में हलंदासीं। मां त पूरी कोशिश कयां पई न, अम्मा नथी मञे त मां छा कयां? ॿुध त दुआ, जेकॾहिं कूंज पंहिंजो हिसो वठी सघे थी त पोइ तूं सिर्फ़ हिकिड़ो घर बि नथी वठी सघे। कमाल आहे। वठंदासीं, असां बि पंहिंजो घर वठंदासीं, पर तकड़ करे मां अम्मा ऐं बाबा जानी जे दिल में पंहिंजे लाइ नफ़रत पैदा करणु नथी चाहियां। ठीकु आहे, जेकॾहिं तूं चवे थी न त मां सब्र कयां थो। वठी ॾेखार मोहब्बत सां तूं घर। जादो ॾे त ख़बर, हाणे त तोहारो कमु थी वियो न। बानो बेगम खे ॾेठी झुकाए पंहिंजे पेरनि ते आंदी, पर हाणे सची ॿुधाए मूंखे त इहो तुंहिंजो सॼो ड्रामो हो या सच में तूं मिठल जी शादी पई करे? सच पुछी न सियाणी, इहो सॼो मुंहिंजो ड्रामो रिथियलु हुयो। माना त मूं वारो शक सही हो न? मूंखे शक पूरो शक हो। सच पुछी न, मिठल जी ॿी शादी कराईंदासीं, ज़रूर कराईंदासीं, पर पहिरियां ई इन बानो बेगम जी मिल्कियत त हथ कयूं न। उन खां पोइ मिठल जी शादी धाम धूम सां कराए ॾेखारींदी नहीं। ऐं जेको कल्ह शहर ॾे पई हली, इहो त ड्रामो ई हुयो न। माई सफ़ा का तूं बि वाइड़ी आहीं, मां को मज़ाक करण लाइ तोखे शहर पई वठी हलियां छा? पर तो त चए थो हीउ सॼो ड्रामो आहे। रिश्तो पको थियल आहे, ॾाढे बानो खे 2 ॾींहनि वारी मोहलत वारो ड्रामो रिथियल आहे। 2 ॾींहनि जी मोहलत मूं मिठल खां वरिती आहे, 2 ॾींहनि खां पोइ पाण शहर हलंदियूंसीं। इन जो मक़सद त वरी मां 3 ॾींहं तैयार थी विया न, असली टिप टाप थी भला कपड़ा पाए। 3 ॾींहं छो थी सके तो सुभाणे ई निकिरी पऊं। मञो मैं जादो, मञो मैं, मां बि आहियां सियाणी, घणनि जा घर फिटाए उन जे रधे पके में पाणी विधुमि, पर तूं बि वॾी का ॾाइणी। मञो मैं, मां तुंहिंजी मुरीदियाणी आहियां, तूं मुर्शिद ई मुंहिंजो। ॾाइण तूं त पंहिंजे अंदर जो ओत कंहिंखे ॾी कान थी न। केॾी महिल चवीं थी त ड्रामो आहे, केॾी महिल चई थी त सुभाणे हलंदासीं, केॾी महिल गॾह जी सवारी, केॾी महिल घोड़े जी सवारी, पर हाणे मूंखे इहो थो लॻे त तूं ॾाची जी सवारी करण खां सवाइ मुड़ंदी आई कोन। जेकॾहिं मूं ॾाची जी सवारी लाइ सोचियो बि त तूं छा बर में वेठी आई छा? हिते जो हिते ताईं छा मां तोखे ॾाची थी लॻां? न तोखां जहिड़ी तेड़ी ॾाची थोरी आई, तो उहा ॾाची आई जेके राणो काक काहे वेंदो हुयो। इन 2 ॾींहनि में तोखे अंदाज़ो त लॻी वियो हूंदो त मल्हार केतिरो बदिलजी चुको आहे ऐं तोखे केतिरो न चाहे थो। अदा मल्हार कॾहिं बि घर में कंहिंजे लाइ का बि शइ नाहे वठी आयो, ऐं हाणे जंहिं वक़्तु बि घर अचे थो तुंहिंजे लाइ कुझु न कुझु ज़रूर थो वठी अचे। ॾिसां पई राणी, तुंहिंजी इहा बेरुखी हिकु ॾींहुं मल्हार जे दिलि में नफ़रत ज़रूर पैदा कंदी। जेकॾहिं हाणे अदा मल्हार तोसां प्यार करे थो, तुंहिंजी इज़त करे थो, त तुंहिंजे मथां बि फर्ज़ थिए थो त तूं हुनजो क़दुरु करीं। अमा, जेकॾहिं तूं हुन सां खिली ॻाल्हाईंदीअ न त अञा बि हुन जे दिलि में वधीक तुंहिंजे लाइ प्यार ईंदो। मूंखे मल्हार जो प्यार न, पर हुनजी नफ़रत घुरिजे। राणी, हाणे तूं पंहिंजी ख़ुशियुनि खे पाण थी ठुकराई। हाणे जेकॾहिं तुंहिंजे दामन में ख़ुशियूं आयूं आहिनि न त तूं उन्हनि खे ठुकराए न, पंहिंजी ज़िंदगी में पाण ज़हर न भर। ज़हर
ज़हर सां यादि आयो जेकॾहिं तव्हां वटि आहे न त मूंखे पीआरे छॾियो। हमेशा हमेशा जे लाइ तव्हांजी मुंहं मां जान छुटी वेंदी। बाक़ी तव्हां छा पई सोचो त ज़बरदस्ती मूंखे राहे सघो थियो? न सदोरी न, हिते मां पंहिंजी ख़ुशीअ सां न आहियां आई, पर ज़बरदस्ती मूंखे हिते आंदो वियो आहे। मुंहिंजे हथनि में त उहे ई हथ कड़ी पयल आहिनि जेके पहिरियां पयल हुयूं, ऐं जीअं मां पहिरियां ई कैद हुयसि। कोई मल्हार मूंसां नफ़रत करे या प्यार, कहिड़ो फ़र्क़ु थो पए? ही घर भी कोन हलंदो। मल्हार ऐं राणी कॾहिं भी हिकु न थी सघंदा। अम्मा इहा दवाई न कढ। अल्लाह कंदो त राणी ज़रूर अदा खे समझंदी ऐं इंशाअल्लाह वो जल्द हिकु थी वेंदा। अम्मा जेकॾहिं मुंहिंजे चवण सां ही ॿई हिकु थी वञनि न त मां सॼो ॾींहुं इहो ई विर्त वेठी कयां। इन जो मक़सद त भाजाई नज़ीरा में सोट राणी जा ॿुध सॼायूं बीठी आहे। बट ख़बर ई नथी पए त तुंहिंजो निभाग आहे या ये रंडू निभागियूं। मां त चवां थो इन जी खुड़ी ॾबड़ी पवंदी। पहिरियां पंहिंजी तकड़ी ॾंबराए चाचा। तो चुप करे बे, असां पाण में था ॻाल्हायूं, तो असां कोन था ॻाल्हायूं। पाण में पिया ॻाल्हायो न, पोइ विच में असांजो नालो छो था खणो? हाणे ॾिस हिन रन खे केरु रोके? बाबा तूं हुनखे वरंदी न ॾे। हा वरंदी कॾहिं ॾिनीमांसि? मां तो तोसां सुल्तान वारनि जूं ॻाल्हियूं पियो कयां ते विच में टपो ॾिनई। बाबा भाजाई नज़ीरा चाहे इहो थी त मां जहिड़ो कयां ऐं मूंखे हितां कढी छॾनि। मां आहियां मुआ जो हीअ पराए दरनि ते वञी रहंदी, असली नूर विञाए छॾियांसि। ईअं त मुंहिंजे मुड़ुस बि मूंसां चिड़ी सॼी ज़िंदगी न ॻाल्हायो जीअं हाणे तव्हां पिया ॻाल्हायो। जहिड़ी महिल ॾिस बकवास लॻी पई अथनि। छा मां बकवास तो कयां? बस हाणे बाबा बस, कुछ तू भी कावड़ के घट कर। मां कीअं कावड़ घट कयां? वरिया में हिनखे चो त चुप करे। मुंहिंजे जिस्म ते क्यों नहीं तू चढ़नि? जे मां होच विञाए वेठुसि न हिन जा संत ई सवा करे छॾींदुसि। ॿियो तूं करे बि छा थो सघीं? वॾी काॾियूं कीरनि न अची मर्दनि जे पटकनि में थी हथ ॾिसी नथो? अञा चई तो तूं मुंहिंजी ग़लती आहे। बाबा गंद सां न आहे दोपो। हा मां त गंद आहियां, तव्हां बाक़ी खीर जा धोतल आहियो। हिन जो घाटो भञणो ई पवंदो, ये पोइ सुधरंदी।